जहाज़ जूं टिकेट्स महांगियूं करियो। IMF कर्ज़ ॾियण लाइ पाकिस्तान खां डूमूर जो मुतालबो करे छॾियो। मुआशी सुधारनि में देर, कर्ज़नि महांगाई में वाध ऐं नाणे ज़ख़ीरनि में घटिताई पाकिस्तानी मैशत लाइ ख़तरो करार। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF वफ़द ऐं नाणे वारी वज़ारत में टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं थियूं। ज़रियनि मूजिबि IMF 200 अरब बदिरां 500 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी। डीज़ल ते फौरी तौर लेविल लॻाए टारगेट पूरो करण जो बि मुतालबो। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत कर्ज़ जी नई किस्त वठण लाइ रेवेन्यू हदफ़ वधाइण समेत IMF जा समूरा मुतालबा मंज़ूर करण जी ख़ातिरी कराए छॾी। हमारे पास दो रास्ते हैं। जो ये कर रहे हैं मुल्क गिर, हम स्ट्राइक्स, पहिया जाम, डेमोन्स्ट्रेशन, ये रास्ता है। लेकिन मायशत का इतना बुरा हाल है कि अगर हम इस रास्ते पर निकल गए तो मजीद और नीचे जाएगा। इसलिए मैं आज अपने सारे वर्कर्स को, पाकिस्तानी कौम को, आज सबको कहता हूं कि तैयारी कर लें। हमने जेल भरो तहरीक करनी है। इन्होंने हमारे ऊपर अब इसी तरह का तशद्दुद किया। सारी मैं अपने नौजवानों को, कौम को, लोगों को तैयार कर रहा हूं कि अगर ये समझ रहे हैं कि इस तरह का तशद्दुद करते रहेंगे और चुप करके बैठे रहेंगे, हम सारे तैयारी करें जेल भरो तहरीक की, और हम इंशाल्लाह पाकिस्तान के सारे जेलों भर देंगे ताकि इनका शौक पूरा हो जेलों का। PTI चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त निगरान हुकूमतूं PTI ख़िलाफ़ आहिनि। कारकुन जेल भरियो तहरीक जी तैयारी कनि। असां समूरा जेल भरे छॾींदासीं। हुकुमरान भले शौक़ु पूरो करे ॾिसनि। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त चूंडुनि खां ॾिनल हुकुमरान असांखे ड्रेजाइण जी कोशिशि कनि पिया। 90 ॾींहनि में चूंडूं न थियूं त आर्टिकल 6 लागू थींदो। अपोज़िशन खे दॿाए नवाज़ शरीफ़ जी ॾे वापसी लाइ ग्राउंड तैयार कयो पियो वञे। जेल भरियो तहरीक में क़यादत पहिरियां गिरफ़्तारी पेश कंदी आहे। इमरान न्याज़ी त जंग ते प्लास्टर चाढ़े ज़मान पार्क में लिकी वेठल आहे। 2 ॾींहं जेल वञण खां पोइ रोवण वारा जेल भरियो तहरीक कीअं हलाईंदा? जेल भरियो तहरीक खां बहितर आहे त ही ॿुॾी मरो तहरीक हलाइनि। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान जी खिताब ते रद्द अमल। मरियम औरंगज़ेब चयो त जेल भरियो तहरीक जी ॻाल्हि कंदड़ ज़मानतूं छो पिया कराइनि। जेल भरियो तहरीक जी का बि ज़रूरत नाहे। PTI वारा केसिस खे मुंहुं ॾियनि, जेल पाण ई भरिजी वेंदा। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह इमरान खान खे सिंध मां जेल भरियो तहरीक शुरू करण जी सलाह ॾेई छॾी। नासिर शाह चयो त इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान भली करे पर गिरफ़्तारी सिंध मां ॾे। सिंध जेलनि खे असलाह घर बणायो वियो आहे। इमरान खान ऐं शेख रशीद खे सुधारियो वेंदो। इमरान दौर में जॾहिं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार कयो वियो हो त छा संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी साणसि गॾु न हुई? मोहसिन बेग खे न रुगो घर मां गिरफ़्तार कयो वियो पर मथसि ॿारनि साम्हूं तशद्दुद बि थियो जेको विसारे नथो सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी मुलाक़ात। शाहिद खाकान अब्बासी ऐं ॿियनि नाराज़ अॻवाननि खे बि परचाइण जो फ़ैसिलो। मुलाक़ात में शाहिद खाकान जी इस्तीफ़ा, क़ौमी असेंबली जी ख़ाली पयल तकनि ऐं पंजाब तोड़े KP में चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त भरपूर तयारी सां मैदान ते लहंदासीं। लीगी कारकुननि लाइ नवाज़ शरीफ़ जल्द पैगाम जारी कंदो। वज़ीर आज़म सां PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी बि मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। हुकूमत से पूछना चाहता हूं कि आज कौम की जरूरत क्या है। इस वक्त जो मईशत की कैफियत है और इस वक्त जो बढ़ती हुई दहशत गर्दी का खौफ है, इस आलम में आप यकजहती चाहते हैं या इंतशार देखना चाहते हैं, जो हमें आज मुल्क बिखरा हुआ दिखाई दे रहा है। मेरा सवाल यह है कि पाकिस्तान में आइन की पासदारी होगी, कानून की हुक्मरानी होगी या पॉलिटिकल इंजीनियरिंग होगी। और कम से कम पंजाब की कैफियत जो मेरे सामने है, 33 सीटें पहले और 31 सीटें बाद में, उससे लगता है कि मन पसंद नताइज का टारगेट दिया जा रहा है। दावत से पहले शहबाज शरीफ साहब फैसला कीजिए, इल्जाम लगाना है या दावत देनी है। 2 चीजें बैक वक्त नहीं चल सकती। हालत सोग में है पूरा सूबा और पूरी कौम, क्रिटिकल कंडीशन में लोग पड़े हैं और वो कहते हैं खैबर पख्तूनख्वा की हुकूमत
471 का हिसाब दे। इदारा दहशतगर्दनि जो पीछो करणु चाहिनि था या सहाफ़िन ऐं सियासतदाननि जो? मुल्क में आइन जी हुकुमरानी हूंदी या सियासी इंजीनियरिंग कई वेंदी? नंढी चूंड मां लॻे थो त मनपसंद नतीजनि जो टारगेट ॾिनो वियो आहे। ईअं थियो त मुल्क जो वॾो नुक़सानु थींदो। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर में ॻाल्हाईंदे शाह महमूद चयो त टीटीपी सां ॻाल्हियुनि जी शुरूआति 2013 ईस्वी में नवाज़ शरीफ़ कई हुई। पेशावर साने ते ख़ैबर पख्तूनख्वा सोग में वरितल आहे। शहबाज शरीफ़ 417 अरब रुपयनि जो हिसाब घुरी रहियो आहे। पीटीआई हिसाब ॾियण लाइ तयारु आहे। छा शहबाज शरीफ़ पंहिंजे दौर में पुलिस ते ख़र्च कयल रक़म जो बि हिसाब ॾींदो? कराची जी अदालत सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल में गिरफ़्तार 3 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। बैंकिंग कोर्ट जवाबदार मुज़फ़र चांडियो, सऊदुल हसन ऐं ज़ीशान लाड़िक जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। एफआईए जो चवणु आहे त जवाबदार मुज़फ़र चांडियो मुख़्तियार कार ऐं ज़ीशान लाड़िक सिंध बैंक जा मुलाज़िम आहिनि। जवाबदार सऊदुल हसन अॻूणे डीसी ताजफ़ैन आलम जो वेझो अज़ीज़ आहे। टई जवाबदार अॻूणे डीसी ताजफ़ैन आलम खां व्हाट्सएप ज़रिए हिदायतूं वठंदा हुआ। पने आकिल में 3 साल अॻु प्लाट जी मालकीता माका ऐं चाचड़ बिरादरी जे मार्जीवेल ॿिनि जॾनि जी खून जो जरगो 1 करोड़ रुपयनि खां वधीक ॾंड। ॻोठ सरदार हाजी खान चाचड़ में सरदार बाबल भयो जी सरपंची हेठि जरगो थियो। गुलशन माकूवर धुर ते ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 30 लख रुपया ॾंड विधो वियो। दुरियूं खीर खंड। कैनेडा ऐं अमेरिका जा उत्तर ओभर वारा इलाइक़ा बर्फ़ानी तूफ़ान जे लपेट में अची विया। अमरीकी शहर बोस्टन में पारो 34 सेंटीग्रेड ताईं किरी पियो। स्कूल बंदि, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। कैनेडा जे कुझु रियासतुनि में बि पारो काटू 51 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। चीन जे उतरनि शहर मोही में बि गर्मी पद काटू 53 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। न्याणियूं अवां जे बाग़ जूं सभ खां वधीक ख़ूबसूरत गुल हूंदियूं आहिनि। क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफ़रीदी पंहिंजी धीअ जी निकाह वारियूं तस्वीरूं शेयर करे छॾियूं। पंहिंजे ट्वीट में शाहिद ख़ान आफ़रीदी चयो त न्याणियूं उहे हूंदियूं आहिनि जंहिंसां अवां खिलंदा आहियो, ख्वाब ॾिसंदा आहियो ऐं साणनि दिलि सां मुहबत कंदा आहियो। ऐं क़ौमी क्रिकेटर नसीम शाह डीएसपी बणिजी वियो। बलोचिस्तान पुलिस नसीम शाह खे एज़ाज़ तो डीएसपी बणाए ख़ैर सगारे जो सफ़ीर मुक़ररु करे छॾियो। क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान मोहम्मद हफ़ीज़ वरी कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठी छॾी। मोहम्मद हफ़ीज़ यूनिवर्सिटी जे हेल्थ, फिज़िकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स साइंसिस डिपार्टमेंट में दाख़िला वरिती।